अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं मां वज़ीर उनड़ तहलके काज़ीमत जो गवर्नमेंट हाई स्कूल हमल कलोई क़ौमी शाहरा भरिसां हुजण करे स्कूल ईंदड़ शागिर्द सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। क़ौमी शाहरा ते ओवरहेड ब्रिज न हुजण करे सभी शागिर्दनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां मौजूद आहे A4 जेडीओ न्यूज़ जो स्पेशल रिपोर्टर यूसुफ रिंद। नाज़रीन, ये हींअर गवर्नमेंट हमल कलोई हाई स्कूल के साम्हूं बीठल आहियां। गवर्नमेंट हाई स्कूल हमल कलोई जेको क़ौमी शाहरा भरिसां क़ाइमु आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, न में फिक्री आहे त हीउ जेको स्कूल आहे हाई स्कूल, हीउ स्कूल जेको क़ौमी शाहरा भरिसां क़ाइमु आहे, जंहिंजे करे स्कूल ईंदड़ शागिर्द सख़्तु परेशान आहिनि। छाकाणि क़ौमी शाहरा ते ओवरहेड जेके शागिर्द स्कूल ईंदा आहिनि उहे मोतमार रोड क्रॉस करे पोइ ईंदा आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो वञा, इन रोड क्रॉस करे केतिरा ई ॿार जेके आहिनि मुंहं जे मुंहुं में हलिया विया आहिनि ऐं केतिरा ई ॿार रोड हादसे जो शिकार थी माज़ूर थी चुका आहिनि। नाज़रीन, हीअ न में फिक्री आहे, हुकूमत खे केतिरा भेरा तव्हांजे निवेदन चुको आहे, चाहियो आहे त इन क़ौमी शाहरा ते ओवरहेड ब्रिज क़ाइमु कयो वञे त जीअं ॿार स्कूल आसानी सां अची सघनि ऐं जिनगी महफ़ूज़ थी सघनि।